सुप्रीम कोर्ट के एडिशनल रजिस्ट्रार तौहीन अदालत जो शोकॉज नोटिस चैलेंज करे छो। तौहीन अदालत की कार्रवाई ते स्टे ऑर्डर जारी करने की इस्तदा। सुप्रीम कोर्ट एडिशनल रजिस्ट्रार जुडिशियल नजर अब्बास की इंट्रा कोर्ट अपील ते 6 रुकनी बेंच जोड़े छी। अपील बुधणी लाइ 27 जनवरी ते मुक़र्रर। पंजाब में लखे खानदानन के निगहबान रमज़ान पैकेज ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ की सदारत हेठि इजलास। रमज़ान पैकेज लाइ 15 फरवरी ताईं रजिस्ट्रेशन मुकम्मल कराइण जी हिदायत। मरीम नवाज़ पारां रमज़ान पैकेज में शफ़ाफ़ियत लाइ ज़रूरी कदम खणण जो हुकुम। संदसि जमराहित रमज़ान पैकेज ग़रीबन जो हक़ आहे। अवाम खे इज़्ज़त ऐं एहतराम सां संदन हक़ मिलण घुरिजे। अमरीकी कांग्रेस मेंबर हेनरी क्यूलर और मैक्साइन वॉटर्स पारां वफाकी घर वज़ीर मोहसिन नकवी के मान में आजियाणो। मोहसिन नकवी और कांग्रेस मेंबरन में पाक अमरीका बेतरफ़न लागापन ते ॻाल्हियूं। पाकिस्तान की मईशत और IMF प्रोग्राम बाबत ख़यालन की ॾेवट। अॻुवाणियुनि पाक अमरीका लागापन के हथी वठण लाइ गॾियल राब्ता वधाइण की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। मोहसिन नकवी जो चवणु आहे त पाकिस्तानी कम्यूनिटी जो अमरीका में मुख़्तलिफ़ शोबन में अहम किरदार आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु तलब करे वरितो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास हाणे मंझंदि 2:30 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। इजलास की सदारत क़ौमी असम्बली जो स्पीकर अयाज़ सादी कंदो। इजलास में हुकूमत ॿुधणी हेठि बिल्स कानून साज़ी लाइ पेश कंदी। अमरीकी वफाकी जज ट्रंप जो हुक्मनामो आर्जी तौर पर मुअत्तल करे छो। एरिज़ोना, इलिनॉय, ओरिगन और वाशिंगटन रियासत की अदालतुन ट्रंप की शहरियत की पैदाइश वाले हक़ के रद्द करण बाबत हुक्मनामे के रद्द करे छो। जजन चयो त वकील किथे हुआ जडन ट्रंप इंतजामिया उन हुक्मनामे मुतालिक मुसविदा तैयार करे रही हुई। हर अमरीकी ॿार शहरियत जो हक़दार है। वधी कार्रवाई 14 ॾींहनि ताईं मुलतवी कई वई। अमेरिकी भारतीय सिफारतकारन जूं ट्रंप ऐं मोदी विच में मुलाकात कराइण लाइ कोशिशूं जारी। पढ़ी मीडिया मौसूल भारतीय सिफारतकार फरवरी में मोदी जे ट्रंप सां मुलाकात कराइण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। मुलाकात दौरान भारत में अमेरिकी टैक्सेस जे बाद खे रोकण ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पन्ना के तो साईं जिंदगी पूरी ॾेई छॾी। केतिरो ताए ॿुधाए पूरी जिंदगी में साईं गॾु गुरबत के जहान में असांजो त सभु कुझु इहो ई आहे। हुकूमत ऐं फेडरल गवर्नमेंट असां खां सभु तावन कनि ऐं बाबा जो इलाज बहितर खां बहितर करे। रागदारी ते महारत रखंदड़ वरितो शरनाई जे सुरन जो बादशाह उस्ताद अब्दुल्ला खान मंगनहार दिल और गुर्दन की बीमारी वगे हैदराबाद की खानगी अस्पताल में इलाज हेठ। अब्दुल्ला खान नंढे खंड में अजीम शरनाई नवाज तौर सुञातो वञे तो। सदारती एवॉर्ड याफ्ता उस्ताद अब्दुल्ला खान मंगनहार के वारसन जो चवण है त उस्ताद अब्दुल्ला खान सजी हयाती फन के अर्पे छड़ी। सकाफत खातो हिन ॾुखे वक्त में वाहुर करे। सकाफत खाते के सूबाई वजीर सैयद जुल्फकार अली शाह खबरुन जो नोटिस वठंदे उस्ताद अब्दुल्ला खान की माली मदद लाइ 3 लाख रुपयन जो चेक जारी किया।